अरे हेॾे वई त तूं एतिरा ॾींहं स्कूल जो न आहे, काथे गायब आहे, काथे गुम आहे? ये कोई स्कूल ही ना आहे, गैर हाज़ुर आहे छो भला? साईं असल में छा हुयो जो मुंहिंजी छोरो थोरो तबियत जेको आहे न सही न हुई, नासाज़ हुई, ईअं ई चई सघां थो। मुंहिंजी तबियत सही न हुई साईं, ॾिसो नथा मुंहिंजी आवाज़ मां तव्हांखे फील नथो थिए त मां बीमार हुयमि। मुंहिंजी तबियत थोरी ठीकु न हुई साईं, इन करे मां स्कूल न आयुमि। छो अहिड़ो छा थियो तबियत खे जो तव्हांजी तबियत ख़राब थी पई? छा थियो? छाजे करे तव्हांजी तबियत ख़राब थी पई? उहा बि एतिरा ॾींहं छो? ऐं असल में मां कंहिं दोस्त सां गॾु शहर वियो हुयमि, उते बलोच पान शॉप हुयो हिकिड़ो, उते एजाज़ मंदिर ई वेठो हुयो। उन ज़ोरीअ मूंखे हिकिड़ो पान ॾिनो, चई त भई खा कुझु न अथई, मिठो पान अथई। मां जो मिठो पान खाधो त मूंखे नशो चढ़ी वियो। अड़े छो तो इहो खाधो? हाँ पान छो खाधो तो? नशा ई छा या नशा ई थींदे? छाजे करे खाधई? हाँ तो ख़बर न आहे त इन जो जेको सो हुकूमत बि झलियो आहे त इहे नशे वारियूं शयूं न खायो। हाँ छो खाधी तो? कंहिं तोखे खारायो ॿुधाए? कोई शौक़ मां थोड़े खाधो, मूंखे दोस्त वठी वियो उते दोस्त हुयो एजाज़मंद बिरो ॿुधायां त एजाज़मंद बिरो ई उन खारायो। मां चई त मिठो आहे, मां मिठो खाधो। मां तकिड़ा चाॿा ॾियणु लॻमि घर वांगुरु, ख़बर तॾे पई त मां वञी हॉस्पिटल पहुतमि साईं। बसि ॻाल्हि ई आई थोरी। चलो सही आहे, ठीकु आहे, को मसइलो न आहे, केरु आहे, बसि बहरहाल आईंदा जे लाइ पंहिंजी हिफ़ाज़त कयो, ईअं न कयो, नशो सिहत जे लाइ सही न आहे। इन करे मां तव्हांखे एडवाइस थो ॾियां त नशो न कजो। ऐं ॿियो ॿुध, हा हाफ़िज़ कुंबर अॼु न आयो आहे छो? हाँ काथे वियल आहे हाफ़िज़ कुंबर? ज़ाहिर न आहे, उहो किथे आहे? जी साईं बिल्कुलु, असां तव्हांजी ॻाल्हि मञूं था, मां न खाईंदुमि इंशाअल्लाह, आईंदा कॾहिं बि न खाईंदुमि। हा साईं हाफ़िज़ कुंबर चए पियो त मूंखे जेको सो साईं, हा जई यादि अची वियो, हाफ़िज़ कुंबर शादी थो करे, सो उहो हैदराबाद वियल आहे। उन चयो त मां 2 ॾींहं खनि मूंखे लॻंदा, मां हैदराबाद थो वञा, पोइ साईं खे चई छॾिजां। मूंखां विसरी वियो साईं, हाणे तव्हां यादि ॾियारो, मां तव्हांखे चवां थो त हाफ़िज़ वियल आहे होॾे जेको सो हैदराबाद। हा को शादी जो सामान वग़ैरह वठिणो अथसि, होॾे वियल। अच्छा त पोइ मूंखां पुछी वञे हा न, पाण छो वियो हलियो? हाँ तोखे छो चइयो? तूं हुनजो मास्तर थोरी हुए, तोखे छो चइयो? मूंखे चई वञे हा न। खैर सही आहे, अचे हाफ़िज़, इहा तुआरी धुलाई वरी हाणे हाफ़िज़ खां कंदासीं, काॾे वेंदो हाफ़िज़? खैर सही आहे, अचे भले।